त भित जे पुछा जी ख़बर काने भित त मुजादा का विषय कोने हुजूर जी नज़र मुबारक या मौजूद हुआ हुजूर जी नज़र मुबारक त वली वॾी ॻाल्हि आहे वॾी शइ आहे पर हुजूर जे उम्मत जा जेके वली सगोरा आहिनि पूरी दुनिया उन्हनि जे साम्हूं हीअं बीठी आहे बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की के है रूबरू सुबह खुदाई खुदा की वरी आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ अञा ज़ोर सां चओ ताकी ॻाल्हि ॿुधायां थो हैदराबाद खां परियां टंडो बहादुर निज़ामाणी जो शहर आहे तव्हां असांजो मुर्शिद पीसे रोज़े धणी उते दावत ते लथल आहे पीसेरू देवारा वेठा ये सामो जमात वेठी जोर जे नमाज खां बाद में पाण मसनवी शरीफ जो दर्स दींदा हा उन जो मुतालो फरमाईंदा मसनवी सामो खुली पई मौलाना जलालुद्दीन रूमी जी मसनवी जो मुतालो हले थो ये जमात सामो वेठी निज़ामानी हिकिड़ो फ़कीर साम्हूं वेठो दिल में ख्याल करण लॻो जिथे किथे पूरनि चइनी क़िबलनि में हज़रत रोज़े धणी रहबर जा मुरीद रहनि था पाण सफ़र फरमाईंदा ईरान जे सरहद खां अफ़गान जे सरहद खां ओ जैसलमेर खां जोधपुर खां इंडिया जे अंदरि वञी पाण दंग कंदा हा जमात जो त काथो ई कोन हो हेॾा इंडिया हेॾा ईरान जूं सरहदूं हेॾा अफ़गान जूं सरहदूं हेॾा बम्बई ताईं हलिया वञो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जिथे किथे जमात हाणे फ़कीर सोचे रहियो हुयो त पीसे रोज़े वारे जी जमात जाम फ़कीर घणा ऐं जेकॾहिं किथे कंहिंखे का तकलीफ़ पहुचे त हज़रत रोज़े वारा रज़ियल्लाहु ताला अन्हु हर हिक ताईं कीअं पहुची सघंदा सभु कंहिंजे तकलीफ़ खे पहुची हुन जे मसइले खे कीअं हल फरमाईंदा जेकॾहिं कंहिंजे मथां सकरात जो टाइम अची वञे त उन जे ईमान खे कीअं बचाईंदा भला ॿिया त पंहिंजे जाइ ते पंहिंजे लाइ पियो चवे त असां त ज़िक्र फ़िक्र में घटि कयूं था का ख़बर न आहे असांजो कहिड़ो हाल थींदो ये साम्हूं फ़कीर वेठो हुयो पीसे रोज़े वारे जी नज़र मुबारक मसनवी शरीफ़ में हुन दिल में ख्याल कयो ज़ुबान सां चई कोन अर्ज़ कोन कयो हुयईं दिल में ख्याल कयो हुयईं पाण दौराने मुताला अख मुबारक मथे खणी उन्हनि फ़कीरनि ॾे निहारियो उन फ़कीर ॾे जे दिल में इहो ख्याल कयो हो पाण फरमायो फ़कीर ॿुध ही जॾहिं दुनिया जो सिज उभरंदो आहे जीअं मथे चढ़ंदो आहे रोशनी हिन जी दुनिया में फैलबी आहे ऐं विच आसमान ते जॾहिं इहो सिज अचे बीहंदो आहे त इन सिज जी रोशनी पूरी दुनिया जे मथां वञी पवंदी आहे हे ज़ाहिरी सिज आहे पाण फरमाए था मुर्शिद मानवी सिज आहे हक़ीक़त जो सिज आहे जॾहिं ज़ाहिरी सिज मथे निकिरी ईंदो आहे रोशनी पूरे ज़मीन ते पवंदी आहे इहे मानवी हक़ीक़त वारो सिज जॾहिं मुर्शिद उभरी ईंदो आहे त उन जी नज़र हर मुरीद ते पवंदी आहे तू समझी तू मां टंडे बहादुर ज़मानी में वेठो आहियां पीसे रोज़े वारनि जी नज़र मुंहिंजे मथां कीअं पवंदी साम्हूं वेठो आहे हुन अर्ज़ बि कोन कयो ज़ुबान बि कान हलाई दिल में रुगो ख्याल कई हुन हुते ख्याल कयो मुर्शिद खे हुते ई ख़बर पई हिन जे दिल में छा आहे हे सोचे छा रहियो आहे हिन जे दिल में कहिड़ो इरादो आहे पाण फरमायो त ही सिजो धरे हिन जी रोशनी दुनिया ते पवंदी आहे मुर्शिद हक़ीक़त जो सच आहे
मानवी सजा मता ये समझो तई तो जेड़ो मां तेड़ो मुझो मुर्शिद इसे रोदे वारा फरमाए था जे ये समझो यो फैज खां महरूमा यो बेफैजा इना के फैज कदे में कोन मिलंदो जेको समझो तो जेड़ो मां या तेड़ो मुझो मुर्शिदा इना के जरूर फैज कोन मिलंदो अब जेको मुर्शिद के ये समझे यो बेफैज ऐं जेको उम्मती थी करे पाण के नबी जेड़ो समझे इन के वरी केड़ो फैज मिलंदो तो मुर्शिद के पाण संपाण जेड़ो समझण वारो मुजादा बेअदबा इहो मानू मानवी फैज खां हकीकत वारे फैज खां महरूम रहंदो वो जेको उम्मती थे हुजूर जो सदाए कलमो रसूलुल्लाह जो पढ़े ऐं दुनिया में या तबलीग कंदो वने ता नबी करीम अलैहिस्सलाम माज़ अल्लाह को असां जेड़ा इंसान वो एड़ा बेअदब फैज खां महरूम रहंदा फैज वारा उहे थींदा फैज वारा उहे हूंदा जेके ई अक़ीदो रखंदा असां त बाबा के हाल में ई न आहियूं हुजूर जो उहो वजूद जो कायनात में रसूलुल्लाह जहिड़ो वजूद अल्लाह को पैदा ई कोन कयो सुभान अल्लाह बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मखे खे न वेहण जो तुम ते हुकुम सुभान अल्लाह सदा थी आओ त तकदीर मां बंद थो थिए सुभान अल्लाह भेर पागरा नारो थो भेर बिना पाछे तुझो पाक जिस्म मखे खे न वेहण जो तो दे हुकुम वदे यूसुफ खां तुझो यार हुस्न इसी हुरतियों है रान नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी घोरिया तार बचा जिंद जान नबी तुझे शान था वाला दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लम अलैका या दुरूद ये पढ़जे दुरूद ये पढ़जे आवाज हितां कदे तो ये आवाज सिधो मोहब्बत वारो मदीने में ये डरा डरा वही दुरूद पढ़ंदो त कम के थींदो थकलन वांगे न इश्क मोहब्बत में बुधी करे हुजूर ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह भला दुरूद ते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मन अंदर में तव्हांखे बि शौक़ जागी हिकिड़ो ताजिर हो ताजिर सम्झो था न वापारी पर वापार में कॾहिं माण्हू चढ़ंदा आहिनि कॾहिं किरंदा कुरान जो फैसलो तिलकल अय्याम नुदाविलहा बैनन नास कुरान फरमाए तो त ये ॾींहं आहिनि जिन खे अल्लाह ताला फरमाए तो असां माण्हुनि जे अंदरि भराए फेराए रखियो आहे अॼु जो ग़रीब सुभाणे आसूदो थी सघे थो अॼु जो सल्तनत ते वेहण वारो सुभाणे पट ते किरी सघे थो इहो तिजारत कंदो हो पर हमरा जो सिज लथो तिजारत जो कर्सी थी वियो वापार विया धंधा बंद थी विया मकरूज बणजी वियो हिकिड़ो माण्हू हिकिड़े टाइम ते हिन जो कर्ज़ ख्वाहो हिन खे अचे पकड़ियईं
जी हलो काज़ी दे अॼु जा जज पुराने ज़माने जा ये काज़ी सदबा वठी आयुसि काज़ीअ जे कोर्ट में हिन ॾे पैसा घणा 500 दिरहम पुराणो ज़मानो नथो ॾे ॾे बाबा चीसे ॾींदुसि चए त सदाई ॻाल्हियूं कंदो आहे अॼु न सुभाणे कंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे ख़ुदा खां दुआ घुरो त या अल्लाह असांखे कर्ज़ी थियण खां बचाए छो माण्हू जॾहिं कर्ज़ी थींदो आहे ॻाल्हाईंदो आहे त पोइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे वाइदा कंदो आहे त ख़िलाफ़ वर्जियूं कंदो छो त हुन वटि आहे कोन त कर्ज़ अदा किथां करे अॻियो चवंदुसि ॾे चवंदो आहे अॼु न सुभाणे महीने खां बाद में ॾींदोसां वाइदा कंदो त ख़िलाफ़ वर्जियूं शुरू थींदियूं इहो तॾहिं जॾहिं माण्हू कर्ज़ी थींदो आहे त ख़ुदा खां माण्हू पनाह घुरे त मौला असांखे कर्ज़ी थियण खां बचाए बहरहाल काज़ीअ वटि छिके आयो 500 दिरहम हिन ॾे कर्ज़ा हमेशह मूंसां वाइदो कंदो आहे हाणे मुंहिंजो मुतालबो ही आहे त लिख लेटर जेल जे हवाले करे हिनखे ॿधो पियो हुजे जेसी ताईं मुंहिंजे कर्ज़ ॾियण जी पकी ॻाल्हि न करे जेल मां हिनखे आज़ाद न कयो वञे वो ताजर जेको कर्ज़ी थी चुको हो काज़ीअ खे जी महिरबानी कर हिकु राति जी मोहलत ॾे घणनि रातियुनि जी हिकु राति छा कंदे हिकु राति में कहिड़ो धंधो वञी कंदे जो हिन जो कर्ज़ लाहींदो चईं धंधो ॿियो कुझु न कंदुसि मुंहिंजो औलाद आहे घर वारी आहे का ख़बर न आहे घणा ॾींहं जेल में गुज़ारणा पवनि छो त मां जॾहिं सालनि में कर्ज़ कोन लाथो त हाणे बि कोन लाहे सघंदुसि मूंखे मालूम न आहे घणा ॾींहं मूंखे जेल में रहणो पवे आख़िरी राति मोहलत ॾे घर वारनि खां मोकिलाए चा औलाद बि आहे बच्चा ॿार बि आहिनि उन्हनि खां मोकिलाए वठां इंसान त इंसान आहे बच्चा त झंग जे जानवरनि खे बि प्यारा वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह तबरानी शरीफ़ जी हदीस आहे शिकारी हिकिड़े शिकार कयो हो पियो सुम्ही ईअं हरणी शिकार कई ॿधी पई असांजा नबी जो अचनि पिया त हरणीअ दाह कई या रसूल अल्लाह तव्हांखे अचणु चवे थो अचणु अचेव थो न ज़ुबान सां चओ सभई या रसूल अल्लाह सभई चओ या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हुज़ूर जी नज़र हणी दे पई पाण वेझा आया छा ॻाल्हि आहे अॼु के या रसूल अल्लाह हिन मूंखे शिकार करे ॿधो आहे महिरबानी फरमायो मां हमेशा जे लाइ नथी चवां घड़ी खन जे लाइ मूंखे इजाज़त मिले सिर्फ़ वञा जबल में पंहिंजे ॿार बच्चनि खे खीर प्यारे मोटी थी अचां एतरी या रसूल मोहलत मिले वधीक न मूंखे खोलियो मां वञा थी तव्हां सां वाइदो थी कयां ज़ाहिरा हुन जो शिकारी सुतो पियो हुयो हुज़ूर फरमायो मां तोखे खोलियां वञी न मोटी त पोइ सही तोसां वाइदो थी कयां अल्लाह जे नबी सां वाइदो या रसूल अल्लाह अवां सां वाइदो आहे वापसि ईंदसि अगर वापसि न अचां जेके ज़ुल्म सां उशरो गॾु कंदा ज़ुल्म सां जेको उशरो गॾु था कयां उहे उन्हनि सां क़यामत जे ॾींहुं अल्लाह मूंखे उन्हनि सां उथारे जे करे वापसि न अचां पर वाइदो आहे या रसूल अल्लाह ईंदसि हुज़ूर उनखे खोलियो पाण उते मौजूद रहिया घड़ी खन खां बाद में उहा हरणी आई वापसि आई बच्चनि सुधी पई आई नबी करीम अलैहिस्सलाम उन हरणीअ खे वठी करे साॻी जाइ ते ॿधो शिकारी बि सुजाग थी उथियो हुज़ूर खे ॾिठई परेशान थी वियो या रसूल अल्लाह अवां हिते कीअं हुज़ूर फरमायो तो हरणी खे शिकार कयो आहे जेकॾहिं मुंहिंजो मशवरो मञी त हरणीअ मां हथ कढ
नंढड़ा हिन खे बच्चा हन छत पंहिंजे बच्चन सां वञी ज़िंदगी गुज़ारे उन अर्ज़ु कयो हाज़िर या रसूल अल्लाह अवां जो हुकुम आहे मां हरणीअ मां हथ कढिया हिन हुज़ूर जे हुकुम ते हुन हरणीअ मां हथ कढिया हरणीअ सां पंहिंजा बचा बि साणा हरणी टप ॾींदी पे वञे जीअं ॾिसंदा आहियो हरणियूं कीअं भॼंदियूं आहिनि टप ॾींदी पे वञे ऐं ज़ुबान सां पई चवे ला इलाहा इल्लल्लाह अन्नका रसूलुल्लाह अल्लाह ज़ुबान नहीं अथव मूंसां गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अन्नका रसूलुल्लाह हरणी अर्ज़ु करे या रसूल अल्लाह का सवा ॿियो माबूद कोन्हे अन्नका रसूलुल्लाह बेशक तू मुहम्मद अल्लाह जो रसूल डुकंदी भी वञे टप ॾींदी वञे हरणीअ जे ज़ुबान ते इहो ला इलाहा इल्लल्लाह अन्नका रसूलुल्लाह पंहिंजा बच्चा सभिनी खे प्यारा हुन में काज़ीअ खे चयो हिकु राति जी मोहलत ॾे वञा पंहिंजे बच्चन खां मोकिलाए सुबुह जो वाइदो आहे ईंदुसि ज़ामिन ॾे हेॾे निहारियो ज़ामिन ॾे अन मकरूज़ माण्हू केरु हुनजी ज़मानत बाबा खणे जे ज़ामिन मूंखे ॿियो केरु कोन अथई जेवा ज़ामिन न ॾींदे तो मां हथ कढां सुबुह सां वापसि न अचींदमि ज़ाहिरा फरियादी बि चवंदो त ज़ामिन ज़रूर हुजे ज़ामिन ॾे त तोखे छॾियां जी हाणे ज़ामिन ॿियो नथो ॾियां ज़ामिन तव्हांखे मदीने वारो थो ॾियां ईमान अहिड़ा पक्का हुजो न जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां खुली सभई सुभान अल्लाह चओ जे हुज़ूर ज़ामिन थो ॾियां मदीने वारो ज़ामिन थो ॾियां फरियादीअ ॾे काज़ीअ निहारियो त छा थो चवीं जेसे हिन जे ज़ुबान ते पक्का हिन जे ऐं मुंहिंजे विच में मदीने वारो आहे हिन ज़ामिन हुज़ूर ॾिनो आहे मूंखे इहा ज़मानत क़बूल आहे मोटे न मोटे का ॻाल्हि कान्हे जॾहिं हुज़ूर जो नालो खई त ॻाल्हि ख़तम ज़मानत क़बूल आहे घर आयो ॿारनि सां मिलियो परेशान हाल आहे घर वारी पुछे थी कर ख़बर परेशान छाजे लाइ आहियां जीअं कीअं न परेशान थियां मकरूज़ थी चुकुसि अॼु त हिकिड़ो कर्ज़ी मूंखे मिलियो काज़ीअ वटि वठी हलियो राति जी मोहलत वठी आयो आहियां मूंखे जेल मोकिले रहियो हो काज़ी फरियादी जे मुतालबे ते मूं चयोमांसि राति छॾे बचन खां थी अचां ज़ामिन घुरे मुझो केर ज़ामिन पवे कर्ज़ीअ माण्हूअ जो की पोइ छा करे आई जी ज़ामिन मदीने वारो ॾेई आयो आहियां घर वारी बि सही घर वारी ही चओ सुभान अल्लाह जी ज़ामिन साईं खे ॾेई आयो आहियां त पोइ घबराए छो थो जॾहिं हुज़ूर ज़ामिन ॾेई आयो आहियां त पोइ हाणे घबराइण जी ज़रूरत न आहे हाणे वेह त राति सॼी रसूल ते दुरूद था पढ़ो सलात मुझे सुने नबीअ जी दुआ बि आहे दवा बि आहे ईअं न वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ पीसे रोदे वारा पढ़ण जे लाइ विया शिकारपुर में उते जो वया ॿिए दफ़े पीसे पटसरी बादशाह छॾे आया हाजी फ़कीरुल्लाह अलवी वटि ॿिए दफ़े वया त साहिबज़ादनि खे ॾिसी अचां अचनि त बाबा माण्हू को करो खयो बीठो आहे को गेडी खयो बीठो आहे को मानी खयो बीठो आहे माना ख़िदमतूं पई वञनि पाण फरमायो बाबा हिते न पढ़ी सघंदा
मानू सब चवंदा बाबा सैयद हन खिदमत कयो हाणे तव्हां जी पिया खिदमत मानू कंदा तव्हां बि चवंदो माशाअल्लाह खिदमतूं पिया हलनि पीर जा पुट आहियो पाण फरमा हिते न पढ़ी सघंदो अल्लाह इल्म खे ठव में न रखियो आहे इल्म खे ख़ुदा बुख में रखियो आहे सुभान अल्लाह हितन खिदमतूं माननि जा ढव हिते बाबा पढ़ाई कान थींदी हलो हितां उतां वरी वरतो वठी आया कोटड़ी कबीर में अज त माशाअल्लाह कारुन जो पंध थकजी था पऊं वो ज़मानो पैदल पंध जो हूंदो हो या का उठ जी सवारी कमल मिली वञे त ठीक आहे घोड़े जी सवारी कंहिं वटि हुजे त ठीक आहे हाणे उतां पैदल पंध सिधो कोटड़ी कबीर में इसे रोजारा फरमाईंदा थकजी पिया सो सफर जो थकावट पाण फरमाईंदा रात जो उथी बीठुसि हिकिड़े पेर ते मुंहुं मदीने वारे ॾे कयो ज़ोर सां सुभान अल्लाह जो मदीने वारे रे अची दुरूद खे वरतुम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह पाण फरमाईंदा 500 भेरा मदीने वारे ते दुरूद पढ़ी इस्तिगासो कयुम अर्ज कयुम ऐ अल्लाह जा रसूल मेहरबानी थे जेको पढ़ियो आ याद थी वने न पढ़ियो आ सो अची वने सफर जो थकावटूं माफ़ थिया पाण फरमाईंदा रात जो सुता सो सुबह जो उथुस हीअं जो मां किताब खे खोलियां जेको पढ़ियो हो सो त याद थी वियो जेको न पढ़ियो हो सम्झ में ईअं पियो अचे त उहो बि असां अॻ में पढ़ी चुका आहियूं बरकत छादी मदीने वारे ते दुरूद पढ़ण जी चओ सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह चओ हिननि बि अचे घरवारी जो रात वेह तो हुजूर ते दुरूद था पढ़ सुभान अल्लाह पढ़ंदे 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 निंड अची निंड जो अची वियसि मदीने वारे जी ज़ियारत ते सुभान अल्लाह मूंखे ज़ामिर ॾेई आयो आहे जी या रसूल अल्लाह ख़बर आहे हिन इलाइक़े जो जेको बादशाह आहे उन जो वज़ीर उन वटि वञा सुबुह सुभान अल्लाह सलाम असांजा ॾिजांसि कर्ज जी ॻाल्हि कजांसि कर्ज तुंहिंजो लाहींदो सही निशानी घुरे त कहिड़ी ॾियांसि पाण फरमायो निशानी ॾिजांसि रोज़ानो सुम्हंदो पोयां 1000 पहिरियां दुरूद मां मुहम्मद ते पढ़ंदो आहे पर रात जॾहिं तो पढ़ियो पे पढ़ंदे पढ़ंदे भुलिजी पियो हुए 1000 पूरो थियो अलाए न तोखे अॼु परेशानी थी त रोज़ मामूल आहे 1000 पढ़ण जो पर हाणे ख़बर नथी पवे दादा तो पूरो थियो अलाए न 1000 मुकमल थियो अलाए न साईं फरमायुसि निशानी ॾिजांसि रोज़ानो पढ़ंदो आहे 1000 पढ़ंदो आहे रात भुलिजी पियो हुए तोखे परेशानी थी त 1000 मुकमल थियो अलाए न पाण फरमायो हुनखे चइजा घबराए न रात बि तूं पूरो 1000 असां ते दुरूद पढ़ियो हुयो चइजांसि दिलि सां लॻई त मूंखे पक सम्झ हुज़ूर मूं पढ़ियो सुभान अल्लाह उथियो सुबुह जो सिधो वज़ीर जे दर ते हो बि तयार बीची हुन जी सवारी तयार थी ॿार पे निकितो त हे बि साम्हूं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम वज़ीर साहब बीहो तुंहिंजे लाइ पैगाम जी कहिड़ो कि पैगाम आंदो थमाए मदीने वारे जो साईं सलाम ॾिना अथई मां कर्ज़ी आया हुजूर फरमायो वंजांसि कर्ज़ तुंहिंजो लाहींदो सुभान अल्लाह पक न पवई त निशानी भी खणी आयो आया वज़ीर चयुसि निशानी ॿुधा ये साईं निशानी याद ॾिनी
रोज़ मुते 1000 दुरूद पढ़ंदो आहियां लॻई निशानी यान जे पढ़ंदो त आहियां थी सघे तो किथां तोखे मालूम थियो हुजे चई न हुज़ूर मूंखे फरमायो ॿुधाए जांस रोज़ानो 1000 पढ़ंदो आहियां हिक तोखे ख़बर ॿी ख़ुदा खे ख़बर जंहिंते दुरूद पढ़ी तूं उन महबूब खे ख़बर पर रात भुलिजी पियो हुए तोखे या परेशानी वठी वई 1000 पूरो थियो अलाए कोन थियो साईं फरमायो त घबराए जान 1000 मुकम्मल तो दुरूद असां ते पढ़ियो हो निशानी लॻई त कर्ज़ लाए वज़ीर चए सबा हलिया अंदर वठी आयो पाण हेठि वेठो आ हंधु बिस्तरो विछायो उन जे मथां भली चादर विछाई खुशबू लॻाए हिन खे ग़रीब खे विहारियईं जे हिन जे मथां वेह साम्हूं उनखे विहारे पाण हेठि वेठो आ हेठि वेहण खां पोइ चई यार इहा ॻाल्हि मूंखे वरी करे ॿुधा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे विलायत नारे विलायत सुभान अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह उनखे वठी वञो ॿाहिरि बाबा सुभान अल्लाह ॿाहिरि वठी वञो अल्लाह जंहिंजो मसइलो आहे रज़ा ॿाहिरि वञो जंहिंखे वठणु आयो आहे अल्लाह सुभान अल्लाह छो ईअं जलसा ख़राब था कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे विलायत नारे विलायत थकाए विझंदे हमरान सुभान अल्लाह हिकिड़ो कलाक सवाद हूंदो जी सियारे ते वेह मूंखे इहा ॻाल्हि वरी ॿुधा सुभान अल्लाह मोहबत जी ॻाल्हि ई न जी सही दुनिया जे कंहिं दोस्त जो कंहिं खत अचे न जैसा मोहब्बत हुजे हर हुनखे ॾिसंदो यार मुंहिंजा दोस्त जो खत आयो अॼुकल्ह माशाअल्लाह सोशल मीडिया अची वई मैसेज अची वियुसि दोस्त जो हर हुनखे पढ़ंदो वरी पढ़ंदो ॾिसंदो दोस्त जो मैसेज आयो आहे हाणे पैगाम मदीने वारे खां वधीक ॿियो दुनिया में केरु थी सबसे आला अचे वधो तो पढ़ो न त मां पढ़ी थो ॿुधायां सबसे आला सबसे क्या खबर कितने तारे खेले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी खल्क से सबसे हर पियो ॿुधे हुन वज़ीर जे सदा ही 500 दिरहम तई कर्ज़ लाहे
500 दिरहम थई घर वारन जे लाइ 500 दिरहम थई ॿारनि बच्चनि जे लाइ 500 दिरहम दिना थमाए जो मदीने वारे जो पैगाम खणी आयो बुद्धि बुद्धि दिल ठारे ठारे दिल ठारे हुन खे ॾिनई अबाही वठ तुंहिंजी ज़रूरत 500 मां थो ॾियां 2000 ॿाहिरि निकितो सिधो फरियादीअ जे दर ते हली आ काॾे काज़ीअ ॾे बाबा ज़ामिन ॾिनो हो न राति हुज़ूर साईं जी ज़मानत ॾे को खोटो थोरे थींदो हलो हलंदा वसदा काज़ीअ वटि आया जीअं ई काज़ीअ वटि आया काज़ीअ जी नज़र हिन जे मथां पई त उथी बीह रहियो यार मां तुंहिंजो इंतज़ार पियो कयो हलिया रात सुतो पियो हुस मदीने वारे जी ज़ियारत थी हुज़ूर फरमायो जेको शख्स ज़ामिन मूंखे ॾेई वियो अथई सुबुह अचई त हुन जो कर्ज़ तूं अदा करे छॾिजां यार मां तुंहिंजो कर्ज़ अदा कंदुसि इंतज़ार पियो कयां रात हुज़ूर जो दीदार थियो साईं फरमायो ज़मानत ॾेई वियो हो मुंहिंजी कर्ज़ तूं वञी अदा कजांसि हू फरियादी बीठो जंहिंजी इहा ॻाल्हि आहे त मां कर्ज़ ताईं हथ खणी छॾियो पर ॿुधाया किथां महिरबानी थी रात जो कमु कोन कयुमि सॼी राति मां मुंहिंजी घरवारी वेही जेसीं ताईं निंड न आई पे मुस्तफ़ा ते दुरूद सलाम पढ़ो ज्यादा समझो जो सरकार के याद करे हुजूर उनके छॾे ॾींदा या जो उम्मीद हुजूर में करे उनजी हुजूर उम्मीद पूरी न कंदा याद रखो मुसलमानो ही त इंसान जा जज्बा आहे जेकरे केरु कंहिंजे दर ते लड़ी वेंदो आहे चवंदो मां बाबा तो में उम्मीद सारे करे आयो आहियां अॻियो उनखे मोटाई कोन आहे चवंदो यार मूं में उम्मीद सारे आयो आहे इंसान भाव आहे माण्हू आहे इंसान खुदा जी मखलूक उम्मीद में सारे आयो मां उनखे मायूस न कयो आहे जे तुंहिंजा मुंहिंजा जज़्बा ई त मदीने वारो त रहमतन वारो चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां खण कलम कागज़ महेसर लिख सना सरकार जी सुभान अल्लाह बड़ी आवाज से सुभान अल्लाह खण कलम कागज़ महेसर लिख सना सरकार जी खण कलम कागज़ महेसर लिख सना सरकार जी रहमतुन रे मोहम्मद राज जे रखवाल जी रहमतुन रे मोहम्मद राज जे रखवाल जी ॿियो कुझु कोन कयुमि राति वेही सरकार ते दुरूद सलाम पढ़ियुमि ये सॼी महिरबानी उन दुरूद सलाम जी मां इहा एॾी वॾी ॻाल्हि कई इन जे लाइ त पंहिंजे अंदर में बि शौक़ पैदा थिए तक़रीर त अञा अॻिते हली रुॻो दुरूद जे शौक़ जे लाइ मूं ॻाल्हि कई आहे दुरूद ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिर यारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सरकार
जो ॾिसण त मौजूदो मुस्तफ़ा जो ॿुधण मौजूदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक मौजूदो ये सामो हिकिड़ो माण्हू वेठो आहे खबे हथ सां बेमानी खाधई हालांकि मानी खाई बि आहे सॼे हथ सां अवाइरे न्यारो कहिड़े हथ सां पाणी पीबो सॼे हथ सां थाम जेको वॾो आहे या खणी गिलास आहे या खणी को ॿियो थाम आहे पाणी पीबो सॼे हथ सां खबे सां न मानी खाए बि सॼे हथ सां खबे सां न सरकार खे साॼो पसंदि हूंदो हो मस्जिद में अचनि त सॼो कदम अॻ में खाबो कदम पोइ वरी जो ॿाहिरि निकिरणो पवे त खाबो कदम पहिरियां साॼो कदम पोइ पर मस्जिद में अंदरि अचबो त पहिरियां साॼो कदम असां वटि सुन्नतुनि जे एजाजो सुन्नतुनि जे अदायगी जो ख़्यालु कोन ईंदो आहे ईअं माण्हू ढगनि ढोरनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा पर यादि रखो जमा सगोरी असां जंहिं मुर्शिद जा मुरीद आहियूं उन रोज़े धणी पर सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे ॼारियो हुजूर जे सुन्नतुनि ते अमल कयो जेके आदतन सुन्नतूं हो हज़रत रोज़े वारा उन्हनि खे बि कोन छॾींदा उथण वेहण खाइण पीअण सुम्हण घुमण फिरण सभु हुजूर जे तरीक़े जे मुताबिक़ हूंदो हुयो दोस्तो अज़ीज़ो प्यारी जमात सगोरी ही असांजे मुर्शिद जो तरीक़ो आहे त असांजो बि उहो ई हुजणु घुरिजे त खाधो खाइबो आहे साॼे हथ सां साम्हूं हुजूर जे हमराह वेठो आहे खाॿे हथ सां खाए पियो हीअं गिरो बनी हित जो ॾेई हुजूर फरमायोसि कुल बि यमीनिक साॼे हथ सां खा साॼे हथ सां खाॿे सां न खा अर्ज़ु करण लॻो साईं हाणे हुन सम्झो हाणे हुजूर सां सच ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजी हिन जॻह ते इंसल्ट थींदी माण्हू सम्झंदा हिन खे ख़बर ई कान ही माण्हू सम्झंदा हिन खे मालूम ई कोन हो त को खाधो कहिड़े हथ सां खाइणो आहे अर्ज़ु करण लॻो साईं ही जेको हथ साॼो आहे हिन में तकलीफ़ आहे हिन में दर्द आहे हिन में सूर आहे हिन खे हीअं मां मथे नथो खणी सघां हालांकि ग़लति बयानी कयई शायदि हुन जे ज़हन में इहा ॻाल्हि ई कान आई त जंहिंसां मां ॻाल्हाए रहियो आहियां उहो नबी त सीने जे राज़नि खे बि ॼाणंदो आहे गलत ॻाल्हि कयई हुजूर फरमायोसि कुन कज़ालिक अहिड़ी तरीक़े सां अहिड़ी तरह थी वञ हथु हीअं जो कयई मथे न करे सघियो उमिरि गुज़री वयसि न हथु मथे थियो न हथु हेठि थियो जीअं ई हुजूर फरमायो उन जो हथु उएं थी चुको हुयो हज़रत अम्मार बिन यासिर खे काफ़िरन मुशरिकन बाहि बारी वारी तपाई डांडा बनाया पत्थरन खे गरम कयो उन जे मथां हज़रत अम्मार खे खणी डांडन जे मथां उछलायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासे सां गुज़री रहिया हा उन सॾु कयो या रसूल अल्लाह हुजूर निहारियो हज़रत अम्मार जे तरफ़ त डांडन ते सुतो पियो आहे डांडन जे मथां लेचो पियो आहे खल खे डांडा जेके सो साड़े रहिया हुजूर इहो मंज़र ॾिठो नबी करीम अलैहिस्सलाम रहमत वारो नबी हुयो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम बाहि सां मुखातिब जा पाण फरमायो या नारु कूनी बरदन व सलामन अला अम्मार कमा कुंत अला इब्राहिम पाण फरमायो ऐ बाहि जीअं तूं इब्राहिम खलीलुल्लाह जे मथां थधी ऐं सलामतीअ वारी थी वई हुई मुंहिंजे अम्मार जे मथां बि थधी थी वञ हुजूर सिर्फ इरशाद इहो फरमायो ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरंदा हुआ बाहि विसामी वई जीअं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे लाइ थधी थी वई अहिड़े तरीक़े सां डांडा विसामी विया हज़रत अम्मार खे बि कुझु कोन करे सघिया हिन हुजूर जे ज़ुबान में पावर चओ सुभान अल्लाह वो ज़ुबान जिसको सब की कुंजी कहे उसकी नाफिज
हुकूमत तेला सलाम मुस्तफा जाने रहमत तेला सलाम शमज़े हिदायत तेला असावारो बात जो लोआ भाई थुका जेके अस्पताल में वञो त बोर्ड लगा पिया या थूकना मना है इते थुको चलाण मना है जो बोर्ड हयो वेठा अस्पताल में त थुको चलाईंदो जरासीम न करंदा तन खे वञी पकड़ींदा तन खे त थुक न आयो चलाइण या असां जी सुभान अल्लाह काबिल नफरत शया पर इहो हुजूर जो लुआब जेकॾहिं खारे खूह में पवे तो उनखे मिठो करे मिठो वरी आवाज़ सुभान अल्लाह हज़रत जाबिर दावत कई हुजूर जी सुभान अल्लाह जाबिर साईं दावत कई हुजूर जी ग़ज़वा खंदक वारे मौके ते चई त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ईअं पेरान जे अंदरां पेट मुबारक सां हिकु न ॿ पत्थर ॿधा पिया त जाके हीअं हेठि निवण में तकलीफ़ न थिए भॼी आयो घर वारे खे चई त कुझु आहे जे छो जेको अन्न हुजे को जव को कणिक छा उनखे पीउ कुझु न कुझु अटो तयारु थिए नंढड़ो छेलड़ो बि बीठो कयूं था इनखे ज़िब साईं जी दावत था कयूं अब आप मुर्शिद जो घर में अचे त छा था सम्झो वरी आवाज़ सुभान अल्लाह पर अॼु मुर्शिद मदीने वारो जाबिर जे घर में थो अचे शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे यार घर आयो यार घर मुझे छेलो कुठई अंडे में लगाई घरवारी जेको अन्न हो पीठो आयो हुजूर वटि या रसूल अल्लाह हिकिड़ो मां नंढड़ो छेलड़ो अवां जे लाइ कुठो आहे अवां अचो ॿ टे सादी बि पाण सां गॾु वठी अचो मुंहिंजे घर दावत खाओ उन जो ईअं अर्ज़ु करण हुजूर सभिनी साहबनि में ऐलान कयो पाण फरमायो हलो जाबिर जे घर दावत हज़रत जाबिर ॾिठो साईं त सभिनी खे वठी अचे जल्दी में भॼी आयो हुजूर फरमाइश ॻाल्हि ॿुध जाबिर घर हल घरवारीअ खे चओ अटे मां मानी एसी ताईं पचाइणी न आहे जेसी ताईं मां मुहम्मद न अचां अंडे में बोड़ो पचायो पर ढंग न लायो मां अच मूंखे अचण ॾियो हज़रत जाबिर जल्दी आयो घरवारी खे जी ॻाल्हि ॿुधाई चई न चई बाबा मां साईं खे अर्ज़ु कयो हुजूर त ऐलान कयो सभु जमात साहब जी अचे चई त पोइ हुजूर खे ॿुधाई कोन त साईं नंढड़ो छेड़ो आहे ऐं को किलो सवा अटे जो थींदो ॿुधाई कोन चई मां बिल्कुलु ॿुधायो जी जेकॾहिं ॿुधाई त पोइ फिक्र जी ज़रूरत ई कान्हे तो त पंहिंजी तरफ़ आरज़ू करे छॾियो न हाणे जेको वठी थो अचे ड्रग पाण सभिनी खे उहो ई कराए घबराइण जी
ज़रूरत न आहे हुज़ूर खे अर्ज़ कई साईं पाण ॿुधण खां पोइ वठी था अचनि को मसलो जे हुज़ूर फरमायो आहे त मानी अॻ में न पचाइजो मूंखे अचण ॾियो अटो ॻोल्हियो पियो आहे हुज़ूर आया पाण फरमायो अटो किथे आहे हाज़िर कयो या रसूल अल्लाह हिया मदीने वारे पंहिंजो लुआब मुबारक हुन अटे में विधो पाण फरमायो हुनजे घरवारी खे इनखे हलाए हाणे इन मां चाणा हल्का हल्का पटींदी वञो मानी तंदूर में लगाए पचाईंदी वञ पर कपिड़ो मथां पियो हुजे कपिड़े खे न लाइजा अंडो बूड़ जो पियो हो ढकु हुज़ूर लाथो लुआब मुबारक हुन में अंदर विझण खां बाद में पाण फरमायो ढकु फुल न लाइजो थोड़ो खोलियो बस उन मां भाॼी कढो बूड़ो कढंदा वञो मानी पचाईंदा वञो मानी पचंदी रही उन अटे जे मथां मत कपिड़ो रहियो ऐं हंडे जो मुंहुं बि बंदि रहियो बस थोड़ो खुलियल हुयो उन मां भाॼी कढंदा विया मानी ईंदी पई वञे उन मानीअ जे मथां बूड़ो गोश्त जो ऊठो रखी हुज़ूर फरमायो विरायो साहब में ॾींदा विया हलंदा विया पंज पंज ॾह साहब अचनि थोरी जाइ खाईंदा विया खंदक में जेतिरो बि लश्कर साण हो सभु खाई ढो करे वेठा हुज़ूर पाण बि वापरायो ॿाहिरि निकिरी पाण फरमायो जाबिर खे जाबिर जेको बचो आहे तूं बि खा बचनि खे बि खाराए ओड़ो पाड़ो बि वञी खाराए घरवारीअ खे चई हल त अटे खे दरसां हीअ जो कपिड़ो मथां लाथो घट जेतिरो अटो हिननि ॻोयो हो ओतिरो अटो मौजूद हुयो उन मां का बि शइ घटि कान थी हुई भॼीअ जे हंडे जे मथां पुड़ लाथो पुड़ जो ॿार लाथो त जन निशान जे मथां मोड़ पहिरियां हो उन मां ज़रो बि घटि कोन थियो भाॼीअ सां हंडो बि अञा भरियो पियो हुयो आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया जोरों सा सुभान अल्लाह चाहो आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी में साहबा हुजूर जो मौजूदो ॾिसी चुका जो पानी मौजूद कोन हो कतरो कतरो हिकिड़े प्याले में थोड़ो गॾु कयो वियो साईं आंगुरियूं मुबारकूं जो रखियो पाण फरमायो अचो पाणी भरींदा वञो पाणी भरींदा रहिया साहबी सम्झनि पिया त चंद कतरा पाणीअ जा प्याले में जमा थिया पर असां ॾिठो हुजूर हीअ जो पंज ई आंगुरियूं मुबारकूं लॻियूं ईअं पियो महसूस थिए पाणीअ जा पंज दरिया वही रहिया या दावत हजरत जाबिर जी या वी दावत इस रोज़े वारे मलफूजात में मौजूद हिकिड़ो बयान कयो आहे ज़ोरदार नारो लगायो त मां ॿुधायां पर जाम पुट साम्हूं बीठा उन्हनि ॾिठो त रोज़े वारा फरमाइनि था त वॾे हिकिड़े ॿिए जे गल जे मथां छुरी हलाई नंढड़ा कचड़ा ॿार छुरी तेज़ हुई हलायो जो त हुनजी मुंडी लही वई हिकिड़े ॿिए खे इन तरीक़े सां शहीद करे छॾियो जॾहिं हज़रत जाबिर जी नज़र पई पुट पंहिंजे जे पुठियां आयो त हू जेको नंढ वॾो हो जंहिं छुरी हलाई उहो मथे जाल ते चढ़ी वियो ॾिठई त पुठियां हज़रत जाबिर मुंहिंजो वालिद थो अचे बीजी हाणे छा कयां उन वरी
वरी टप वरी हेठ ॾिनो त का ख़बर न आहे मुंहिंजो अबो मूंखे छा कंदो तंहिंजे करे हेठ जो टपो ॾिनई टपी ॼण सां ज़ाहिर आहे नंढड़ो कचड़ो 5 8 10 12 15 फुट मथे जाए हेठ जो किरियो त उहो बि शहीद थियो हू बि पुटु शहीद हू बि थियो शहीद ॿिन्हिनि खे खणी घर जे पासे में रखी घरवारी सां सलाह कई हाणे छा कयूं घरवारी चयुसि हाणे हीअं था कयूं बचड़नि जे मथां कपिड़ो ॾेई उनखे कुंड में रखी था छॾियूं कंहिंखे बि नथा ॿुधायूं छो त मदीने वारे जी दावत कई आहे हुज़ूर अचनि दावत खाई वञनि बटण जी ॻाल्हि बाद में कंदासीं हाणे ॻाल्हि खोलींदासूं त पोइ ज़ाहिर आहे दावत रुकजी वेंदी हुज़ूर कदम मुबारक त कोन खणी ईंदा माना दावत वारी ॻाल्हि रहिजी वेंदी तंहिंजे करे हाणे ॻाल्हि इनखे बंदि था कयूं पहिरियां साईं अचनि दावत खाई वञनि पोइ ॻाल्हि कंदा औलाद सबके के प्यारी हुंदी पर हुजूर फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता यकून अकून हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन तई फरमायो सी तई तू मोमिनी नहीं जैसी तई मुंहिंजी ज़ात तोखे पंहिंजे अबे अम्मा खां पूरी इंसानियत खां ऐं पंहिंजे औलाद खां वधीक मूंसां मुहब्बत न थई तू मोमिनी नहीं मोमिन थींदे तॾहिं जॾहिं हर शइ खां वधीक साहबी यासीं चो सुभान अल्लाह लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना असहाबी पहिलो नंबर प्यार में परवाना लगी तुंहिंजी तारा जन खे चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ बचड़नि जे लाशनि जे मथां कपिड़ो ॾेई रखी छॾियो दावत हुज़ूर जी हुई हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हुज़ूर जॾहिं हवेली मां निकिता जिब्रील लही आयो अॼु की या रसूल अल्लाह अल्लाह जे तरफ़ां पैगाम खणी आयो आहियां सुना अल्लाह तव्हां जे लाइ सलाम ॾिना अल्लाह फरमायो महबूब जाबिर जे घर में जॾहिं कदम रखे जेसीं ताईं जाबिर जा पुट न अचनि महबूब तेसीं ताईं मानी